दोस्तों अॼु तव्हांखे मां पंहिंजे कटोर गुल चैनल ते हिकिड़े अनमोल इंसान सां मिलाइण थो पियो। उहो अनमोल इंसान आहे मोहतरम बशीर मंगी साहब। बशीर मंगी साहब मुंहिंजो पुराणो दोस्त आहे ऐं इल्मी अदबी समाजी ऐं सियासी कमनि कारनि में तमामु अॻुभरो रहियो आहे। ऐं बशीर मंगी नंढे हूंदे खां वठी करे क़ौमी कमनि में हिसो वरितो। जॾहिं शागिर्दु हुयो त शागिर्दु अॻुवान हुयो ऐं जीएसएन सां संदसि वास्तो हुयो ऐं उनखां पोइ जॾहिं सखर आया ऐं सखर में हिते अची करे सरकारी नौकरी करणु लॻा। पर सरकारी नौकरी रुॻो न कयऊं, पर हीअ हिते इल्मी मामले में तमामु घणो सरगर्म रहियो। सिंधी अदबी संगत में तमामु घणो सरगर्म रहियो। उन जो मर्कज़ी उहिदेदार अॻे बि हुयो, हाणे बि आहे ऐं इलाही हेठि मथां ॾिठईं। यारनि जो यार आहे ऐं यारी निभाई हाणे त 6 किताब उनजा पब्लिश थियल आहिनि ऐं हाणे 2-3 किताब ॿिया बि जेके आहिनि उहे पाइप लाइन में आहिनि ऐं उमेदु आहे त अनक़रीब उहे बि शाया थींदा। अॼु साईं सां मौक़ो मिलियो आहे कचहरी करण जो, अचो त पाण साईं सां हाल अहिवाल कयूं। बशीर साहब भले का तव्हांखे चवंदा पिया चैनल ते ऐं तव्हां पंहिंजो थोरो मुख़्तसिर तारीफ़ करायो। मुख़्तसिर तारीफ़ साईं, आउं लाड़काने ज़िले जे ॻोठ पंजूदरे में पैदा थियुसि 1963 1 मार्च 1 अप्रैल जनम ॾींहुं आहे। जेका आहे सो प्राइमरी में जॾहिं हुयुसि त उन ज़माने में तमामु स्कूल में एक्टिव हूंदो हुउमि। जी सर। ऐं उनखां पोइ असांजी फैमिली जेका आहे सो सियासी फैमिली हुई, सियासी हिकिड़ी समझदार फैमिली हुई ऐं मुंहिंजो वालिद साहबु इलाही जेका आहे सो ख़ासि करे कांग्रेस सियासत सां रहियो। उनखां पोइ मुंहिंजो वालिद साहबु फस्ट जॉब जेकी हुई उहा हैदराबाद सेंट्रल जे एज़ अ सिपाही भर्ती थी वियो। जॾहिं कामरेड हैदर बख़्श खे फांसी आई त उन खां पोइ हुन नौकिरी छॾे ॾिनी। अच्छा। हुन चयो त आउं उहा नौकिरी न कंदुसि जिते जेका आहे सो हीअ फांसी वारा कम आहिनि, छो जो हुननि जो कुझु सूफ़ी मिज़ाज बि हुयो ऐं इन हवाले सां हुननि पंहिंजी नौकिरी छॾे ॾिनी। उनजा 2 भाइर हुया, उहे बि पुलिस सां डिपार्टमेंट में हुया। हिकिड़ो पंहिंजो भाउ एरीगेशन में हुयो। त उन्हनि उहे अॻिते हली जेका आहे सो ॾाढो सुठी सर्विस कई ऐं हुननि पंहिंजो नालो कमायो। उनखां पोइ मुंहिंजो वॾो चाचो लाड़काने जो नामियारो सहाफ़ी क़ाइमुद्दीन मंगी जो सहाफ़ी गुज़रियो आहे ऐं मुंहिंजो चाचो हो हिकिड़ो तमामु फ़क़ीर माण्हू, उहो ठठे में रहियो सॼी उमिरि, प्यारो ख़ान। उहो तसौफ़ जे हवाले सां तमामु वॾो हिकिड़ो बुज़ुर्ग माण्हू हो ऐं इहे ई असांजी हिकिड़ो सूफ़ी घराणो हुयो। असांखे बचपन में ई जेका असांखे 2 शयूं मिलियूं, हिकु तसौफ़ मिलियो, ॿियो असांखे सियासत मिली। साईं जुमन मसरूर हूंदो हुयो, उहो तमामु हिकिड़ो कॉम्प्रस्ट माण्हू हूंदो हो। उहो उते उस्ताद हो। उनजी लीड में असां ॻोठ जा केतिरा ई जेके आहे ॿार नंढा इहे 5 किलोमीटर पंधु करे असां नवंदरे पहुता हुआसीं। कंहिं तंज़ीम जे मार्फत या ईअं? न, ईअं ई पंहिंजी हिकिड़ी जेको आहे सो जज़्बे तहत। हा, पंहिंजो हिकिड़ो जज़्बे तहत त बाबा ॿोली ते वार थियो आहे। उहा सोच हुई असांखे। त मूंखे उस्ताद ॾाढो मुंहिंजी तरबियत कई सियासी तरह जेको उस्ताद जुमन। ऐं उनखां पोइ असांजे ॻोठ में तमामु वॾी नामियारी शख़्सियत साईं पुनल कादरी। साईं पुनल कादरी जी लाइब्रेरी हूंदी जंहिंमें असांखे काफ़ी जेको अदबी ऐं इल्मी मवाद असांखे पढ़ण लाइ मिलियो। कादरी साहब अवामी तारीख़ सां वाबस्ता उन ज़माने में ऐं हिते काफ़ी नवंदरे जा माण्हू, सॼी सिंध जा माण्हू हुन वटि ईंदा ऐं हुन वटि हिकिड़ो बाक़ाइदे इंस्टीट्यूट हुयो। उनजो भाउ अयूब कादरी मुंहिंजो 7 दर्जे में उस्ताद हुयो अंग्रेज़ी जो। त इन्हनि मां असां सिखी जेका आहे सो ॻोठ मां असां अॻिते हलियासीं। अॻिते सारूं ॿिया तव्हां जॾहिं कॉलेज ते पहुतो त उते तव्हां ॾाढा सरगर्म रहो। कॉलेज में डिसंबर 79 में उते मुंहिंजी दाख़िला थी त आउं जॾहिं कॉलेज में आयुमि त वॾा स्टाल लॻा पिया हा। अहमद अली शेख साहब ऐं दरिया ख़ान, असांजा ज़ुल्फ़कार मंगी हो, मुज़फ़र बुलैदी हो, काफ़ी दोस्तनि मूंखे अॼु यादि था अचनि। सतार सांगी हो, नियाज़ शेख हुयो, ज़ुल्फ़कार। हाणे उहे तमामु वॾनि उहिदनि ते आहिनि, के वीचारा मरी विया, के जीअरा आहिनि अला। त उन्हनि सां गॾिजी असां कमु कयोसीं त उन्हनि में इहो त मां एक्टिव। मां जीअं ई दिसंबर में आयुमि त जनवरी में इलेक्शन्स थी, GS जसाब यूनिटरी ऐं मूंखे हुन में ख़ज़ानची जो उहिदो ॾिनुमि ऐं ईअं ई मां ख़ज़ानची मां थींदो तालकेयार गवर्नर थियुसि
आख़िर में आउं क़ाइम मुक़ाम जॉइंट सेक्रेटरी MRG जी तारीख़ हले पई 83 में मां GSN ज़िले लाड़काणे मां लीड कई एज़ अ जनरल सेक्रेटरी क़ाइम मुक़ाम जनरल सेक्रेटरी। ॾुखियो दौर सियासी पार्टियूं उन खां पोइ भञटा जूं शिकार थी वयूं पोइ असां बि बिल्कुलु कुंटाइता थी वियासीं। ऐं ॿी ॻाल्हि त जेका असांजी फिलासफ़ी साईं GM सैद सां असांजी अटैचमेंट रही ऐं हर सालगिरह ते असां वेंदा हुआसीं। को अहिड़ी सालगिरह न हुई जेका असां मिस कई हुजेसीं। अॼु बि उन ई नज़र सां बीठा आहियूं। असां जेको साईं GM सैद जो नज़रियो आहे उहो असांजो नज़रियो आहे। ज़िया जो ज़मानो हो असां ते ॾाढा ज़बरदस्त केस थी विया। मुंहिंजो वालिद साहबु बग़ैर कंहिं उनजे ॾोह जे 6 महीना जेका आहे सो क़ैद में हो। त उन्हनि ॾींहंनि में हूंदो तव्हांजो SP वाजिद दुरानी साहबु हूंदो। वाजिद दुरानी असां ते ॾाढो कामरेडनि GSN जे दोस्तनि ते ॾाढो कावड़ियल हूंदो। ॾाढियूं असां ते सख़्तियूं कयनि ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिनई ऐं मुंहिंजा तक़रीबन 2 खां 3 सालनि ताईं मुंहिंजो रूपोशी दौर रहियो। असांजे वालिद साहब जे उन्हनि खां पोइ गिरफ़्तारी खां पोइ मुंहिंजो भाउ उस्ताद हो उहो बि तक़रीबन हफ़्तो ॾेढ उनखे बि जेका आहे सो अंडर कस्टडी कयो वियो हो। पोइ ॾाढो असां परेशान हुआसीं ॾाढो परेशान रहियासीं। हिकु त ग़रीब फैमिली ऐं ॿियो असांजे कोर्टुनि जा मसइला ऐं केसनि जा निभाए न सघियासीं। पोइ हक़ीक़त इहा ई आहे त पोइ असां उते लिखी ॾिनोसीं। मां जॾहिं समरी मिलिट्री कोर्ट में कंहिंजे थ्रू कंहिं जनरल जे थ्रू मां उते पहुतो हुउमि लाड़काणे मां पेश थियो हुउमि। उन्हनि मूंखे 2 ॻाल्हियूं रखियूं। हुन चयो त बाबा तूं लाड़काणो छॾे वञ ऐं तुंहिंजे लाड़काणे में तूं हुजण सां असां उहो बर्दाश्त नथा करे सघूं। सो मूं चयो ठीकु आहे मुंहिंजे पीउ खे रिलीज़ कयो ऐं जेको आहे सो लाड़काणो छॾियां थो ऐं लाड़काणे में कतई कोन ईंदुसि कॾहिं बि कोन ईंदुसि। पोइ मां ॻाल्हि सिधी था करियूं इन में को न आहे अर्ज़ु बिल्कुलु असां लिखी ॾिनोसीं। ऐं को मां को ऐब नथो सम्झां। ठीकु आहे जेकॾहिं को दोस्त असांखे चए थो त तव्हां इहो न लिखणु खपंदो उहो उनजो पंहिंजो नज़रियो आहे पर असांजो इलाही मजबूरियूं इंतिहाई मजबूरियूं। मुंहिंजो वालिद साहबु इलाही पोड़ो हुयो इलाही कमज़ोर हुयो। तो मुंहिंजी वालिदा मूं ते वॾो प्रेशर रखियो त बाबा पीउ खे छॾा। पोइ इन सिलसिले में ॼणो असां इहो हिकिड़ी मजबूरीअ तहत इहो कयोसीं। ठीकु आहे कराची में मुंहिंजी अपॉइंटमेंट थी ऐं उते पियोन भर्ती थियो हुउमि उनमें प्राइवेट कंपनी में। उन खां पोइ आउं उते सख़्तु महिनत कई। उते मां टाइपिंग सिखियमि उते शॉर्टहैंड सिखियमि। पोइ आउं जेका आहे हुते भर्ती थियुमि सिंध लोकल बोर्ड में उते सीनियर क्लर्क। उन खां पोइ आउं फेडरल गवर्नमेंट में हलियो हुउमि। उते आउं मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीज़ फेडरल गवर्नमेंट में आउं उते स्टेनोग्राफर थियुसि। उन खां पोइ तक़रीबन मां कराची ऐं तक़रीबन 9 जून 90 में मां कराची खे अलविदा कयो ऐं सखर में ऐं मुंहिंजी शादी थी ऐं सखर में मूंखे इरिगेशन डिपार्टमेंट में एज़ अ PA मां जेका आहे सो भर्ती थियुमि। हाणे पाण अदबी पासे ते अचूं था पिया। तव्हां अदब में कीअं आहियो? साईं अदब शायदि मुंहिंजी त मुंड खे मां जॾहिं डिग्री कॉलेज में हूंदो हुउसि उते हिकु ख़ूबसूरत लाइब्रेरी हूंदी। उन ज़माने मां ॾिसंदो हुउमि त लाइब्रेरी में हज़ारें किताब पिया आहिनि। उते लाइब्रेरी में को पढ़ण वारा शागिर्द कोन हूंदा। मगर मां अकेलो वञी तक़रीबन या 2 या 3 माण्हू ईंदा उहे बि किताब ॾिसी वासी वरी हलिया वेंदा और मां वेही उते स्टडी कंदो हुउमि। मां सिंधी किताबनि जी अंग्रेज़ी किताबनि जी उते मां पढ़ंदो हुउमि अदब सां मुंहिंजो लिटरेचर सां मुंहिंजो उन ज़माने कॉलेज ज़माने खां। ऐं हिते जॾहिं मां सखर में आयुमि त सिंधी अदबी संगत में हिते आयो तक़रीबन जून 90 खां पोइ हिते आयुसि त मां अदबी संगत ऐं उन खां पोइ हिकिड़ी हिते असां पंहिंजी तनज़ीम आई कल्चरल काउंसिल उन में असां उनजो बि मां सदर थियुसि। सिंध कल्चरल एसोसिएशन
उन में परियल दाए वारा इहे सभु असां सभु दोस्त गॾु आयासीं, सुठो कमु कयोसीं, सुठा प्रोग्राम उन दौर में थिया। उन खां पोइ 93 में आउं अदबी संघ जो बाक़ाइदे मेंबर थियुमि। उन ज़माने में सुठा एक्टिव हूंदा हुआ, अयाज़ गुल साहिबु, अदल मार खादिम, हबीब साजिद, जमील शहज़ाद हूंदो, नज़ीर शहज़ाद हूंदो, इहे ॾाढा ख़ूबसूरत, पारस अमीद हूंदो, इहे हिते रहंदा हुआ, ॾाढा सुहिणा हूंदा हुआ, शाइर हूंदा, सुठा अदीब हूंदा, ॻाल्हाईंदा हुआ। सो उन्हनि जी सोबत में असां हिते आउं थियो सेक्रेटरी थियुमि अदबी संघ जो तक़रीबन 97-98 में आउं सेक्रेटरी हुयुमि 2 साल। उन खां पोइ आउं वरी सिंधी अदबी संघ जे मरकज़ ताईं 2010 में इलेक्शन थी, उन डॉक्टर मुश्ताक फुल जी टीम में आउं ऑडिटर जी हैसियत में खटी आयुसि ऐं असां 3 साल ज़बरदस्त कमु कयो। उन में इहो थियो त असां कहाणी जो मजमूओ छपारायोसीं, शाइरीअ जो मजमूओ छपारायासीं, सिंधी ॿोली क़ौमीअ जी ज़बरदस्त मुहिम हली जेका सेनेट ताईं असांजो आवाज़ु पहुतो। यूसुफ टालपर उन मसइले खे खयूं। उन खां पोइ असांजो बलदियाती निज़ाम जेको उन ज़माने में हुयो, बिटो बलदियाती, उन जे ख़िलाफ़ु ज़बरदस्त अदबी संघ तहरीक हलाई। अदबी संघ जो शानदार जेको दौरु हुयो, जेको अदबी संघ जी 60-70 साल जी तारीख़ आहे, आउं नथो सम्झां त अहिड़ा मुज़ाहिरा, अहिड़ी जदोजहद थी हुजे ॿोलीअ जे लाइ, बिटे निज़ाम जे ख़िलाफ़ु। ऐं टियों जेको आहे सो सुठो हलाए, बिल्कुलु। हा, 1 यूनिट में रूह रवान जो वॾो किरदारु हो, हमीद सिंधियारनि जो। ऐं उन खां पोइ जेको आहे सो हीउ हिकिड़ो बिटो मकान, हा हा, त जेको गो ज़रदारी गो वारो जेको नारो जेको आयो असां वटि, उहो उन असांखे सिंधी अदबी संगत खे नुक़सानु ॾिनो। इन पीपल्स पार्टी ॼाणी बुझी करे अदबी संगत खे बंदि करे छॾियो। त हेॾा मज़ारा जॾहिं करे प्रेस क्लब साम्हूं बिटे निज़ाम जे ख़िलाफ़ु इहो मुज़ाहिरो पियो थियो त उते हज़ारे माण्हू गॾु आया। उन में बशीर ख़ान कुरैशी बि हुयो, उन में अवामी तहरीक बि हुई, उन में जमहूरी पार्टी बि हुई, उन में सिंध जूं सभई सियासी पार्टियूं। ऐं इहो तारीख़ में पहिरों भेरो हो जो सियासी पार्टियुनि खे अदबी संगत लीड करे हिकिड़े प्लेटफॉर्म ते आयो। तव्हांजो छा चवणु आहे त इन्हनि तहरीकुनि जे करे अदबी संगत खे टोड़े वियो? इहो न, अॻ में टुटल कोन्हे, अॻ में इख़्तिलाफ़ हूंदा हुआ। अच्छा, हुई गॾियल हूंदी, हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ हिक मेज़ ते थींदा हुआ। मुश्ताक फुल गॾियल अदबी संगत जो लीडर हो, बिल्कुलु बिल्कुलु। उन खां पोइ यूसुफ सिंधी, ज़ुल्फ़कार, ताज जो हुयो, अदल, सभु गॾियल रहियासीं। माना इहे जेके स्ट्रगल हली या तव्हांजे मुश्ताक फुल वारे टेन्योर में हली, हा, ऐं पोइ जीअं त इहे हिकिड़ा वॾा इशू हुआ त उन्हनि खे या सिंधी अदबी संगत खे सिधे करण जे लाइ तव्हां छा कयो, ईअं थियो? हा, हिननि में मसइलो छा आहे थो, जीअं जीअं सिंधी अदबी संगत मथे पई वेंदी, मथे पई वञे, उरूज ॾे पई वञे, हिकिड़ी मंज़िल ॾे पई वञे, त उन खे रोकियो वियो। रोकियो कुझु पीपल्स पार्टी जो किरदारु हो। ऐं तव्हां ॾिसंदव त जेके टोड़ फोड़ में जेकी क़यादत करे रहिया उहे 2 क़िस्मनि जा माण्हू हुआ। हिकु त उहे एजेंसी सां रिलेटेड हुया, ॿियो जेको ग्रुप हुयो उहो पीपल्स पार्टी सां वाबस्ता हो। त इन्हनि मिली जुली करे एजेंसियुनि सां कहिड़ो, पीपल्स पार्टी सां कहिड़ो? साईं, एजेंसियुनि जी उहा सभिनी खे ख़बर आहे त अदबी संगत में एजेंसियुनि जो कहिड़ा कहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि, सॼी सिंध खे ख़बर आहे। ऐं उन जे चार्टर ते उहे माण्हू कमु कनि पिया। पीपल्स पार्टी जा अदबी संगत में जेके माण्हू मौजूदु आहिनि उहा बि सॼी सिंध खे ख़बर आहे। ऐं पीपल्स पार्टी जूं उन नौकरियूं वरितियूं, वॾा वॾा उहिदा वरिता, उन मां फ़ाइदा वरिता।
उन्हनि हिकिड़ो गॾे सॼे हिकिड़ो सिस्टम अहिड़ो थियो त उहे माण्हू बिल्कुलु डिक्टेशन ते आया, उहो सभु सम्झूं था। हाणे मसइलो सिर्फ़ु इहो आहे त जॾहिं अदबी संगत जूं मदद अली सिंधी वारा या इहे दोस्त गॾिया, साईं जेम्स जो पोटो ज़ैन शाह ऐं मां ड्रिबाई परियल दायो, इहा सॼी टीम आई, त मूं परियल खे इहा ॻाल्हि कई त जेका तंज़ीम हाणे टुटणु वञे थी इहा कॾहिं बि गॾु न थींदी, को सुवाल ई पैदा न थी। मां इहे ॻाल्हियूं पंहिंजी क़यादत जेकी मूंसां रिलेटेड आहे, मुश्ताक फुल हुजे, डॉक्टर ज़ुल्फ़कार हुजे, यूसुफ सिंधी हुजे, छो त मूं चयो जेका शइ मां ॾिसां थो उन में मां नथो सम्झां त गॾिबा, छो जो मथां जी जेका इशारा आहिनि उहो हेठि त मुश्किल आहे। हाणे ॿ ग्रुप आहिनि, हाणे ॿई जेका आहे ग्रुप इन्हनि अदीबनि जेके कोशिशूं कयो बशीर, जेके तव्हां नाला ॻणाया, उन्हनि कोशिशुनि खे कंहिं सबूताल कयो, उन्हनि खे तव्हां क़बूल कयो या न कयो, या हुननि क़बूल कयो या न कयो, छा से पंहिंजो ताज जो हिसाबु छो त बाबा हीउ जेको फ़ैसिलो थियो आहे, हाणे फ़ैसिलो जॾहिं हिकिड़ी इदारे में चइनि माण्हू जो फ़ैसिलो इहो थियो त बाबा चूंड जेकी लिस्ट आहे 2017 वारी हूंदी, उन ते इलेक्शन कराई वेंदी, उन ते धुरियुनि खीर खुंड थी वियूं। जॾहिं उते ताज जो इहा ॻाल्हि कई त साईं मां सिंधियत बि संगत जे इजलास में मंज़ूरी वठां, मूंखे परियल साहब इहा ॻाल्हि कई त साईं हीअ मंज़ूरी, मूं चुप इते ई घपलो आहे, जेका मंज़ूरी आहे इहा कॾहिं न थींदी, इहो माना ठाह थियो ई न। जे साईं मिठायूं वरायूं वाइदा थी विया ॻाल्हियूं, मां चयो सभु दूर थी वेंदा। ऐं जॾहिं हुन इजलास कोठायो ताज जो हिसाब या अहमद सोलंकी वारनि, उन में इन फ़ैसिले खे रिजेक्ट कयो वियो। न पर हाणे इहो त हिकिड़ी कमेटी ठाहियो था पिया, या हिकिड़ो रस्तो कढे थी पई, उनजे लाइ मंज़ूरी करो, उनखे ॿिन्ही धुरियुनि खे मञणु खपे। हा, ॿिन्ही धुरियुनि खे मञणु खपे। उते ई हिकिड़ो प्रोसेस थी वियो, इलेक्शन कमीशन जा ऐलान थी विया, इलेक्शन जी डेट अनाउंस थी वई, पोइ छा जी जेका मंज़ूरी, ऐं इन मंज़ूरीअ में ई ॻाल्हि टुटी पई, उन में ई जेका सॼो इहो सिस्टम जेको ठाह वारो, इहो आख़िरी चांस हुयो जेको असां अदबी संघ लाइ उहो विञायोसीं, मिस कयोसीं। हाणे मूंखे को इम्कान नज़र नथो अचे। हिन वक़्तु जेका अदबी संघ कहिड़ो उहिदो तव्हांखे? सर मां त हिते काउंसलर आहियां सखर जो। तव्हांजी जेका अदबी संगत आहे उहा हिन वक़्तु छा थी करे? असांजे हाणे असां परियल दाए साहिब खे सेक्रेटरी जनरल चूंडियो आहे, ऐं उन जी क़यादत में असांजी सॼी सिंध मज़बूत आहे, उन सां हलूं था पिया, पोइ उन्हनि जो साथ ॾींदासीं। ऐं जेके बि क़ौमी इशूज़ आहिनि, इल्मी अदबी इशूज़ आहिनि, उन्हनि ते असांजो फोकस रहंदो ऐं असां उन जे लाइ जदोजहद बि कंदासीं। माण्हू चवंदा बशीर मंगी जेको ॾुखियो पुरुषु आहे, ॾुख इन लाइ त आउं हिकु ॻाल्हि ईंदी आहे त साम्हूं चई ॾींदो आहियां, ऐं अॼुकल्ह जेको माण्हू आहिनि साम्हूं कोन चई ॾींदा आहिनि, तंहिंजे करे हू पंहिंजूं यारियूं बचाईंदा आहिनि, दोस्तियूं बचाईंदा आहिनि। मां पंहिंजी यारनि जी परवाह न कंदो आहियां, मुंहिंजे सच ते जेकॾहिं को मुंहिंजो दोस्त मूंखां परे थी वञे त मूंखे परवाह न आहे। ऐं मां सम्झां थो मां वाक़ई इन में इलाही दोस्त मूंखां परे थी विया आहिनि, काफ़ी दोस्त परे। हिते जेको पंहिंजो दौर हुयो हिकिड़ो सिंधी अदबी संगत जो, जंहिंमें मंज़ूर हुजन साहिबु हुयो, सुनहरी दौर न हुयो इहो, जेको हुनजे स्कूल में इजलास थींदा हुआ, प्रोग्राम थींदा हुआ, वॾा वॾा टूर थींदा हुआ, न साईं फ़क़ीर मंज़ूर वाक़ई हिकिड़ो सिंधी अदबी संगत कमिटेड कारकुन हो। सिंधी अदबी संगत मूंखे यादि आहे फ़क़ीर जूं इलाही खोड़ यादियूं आहिनि। जॾहिं मातली में इजलास पियो थिए त ज़ुल्फ़कार सलाह कई त साईं अॼु सदारत कंहिंखां कराइजे, मां चयुमि फ़क़ीर मंज़ूर खां। ऐं मातली जो तमामु वॾो इजलास थियो हो जेको इलेक्शन खां अॻु जो, ऐं उन में इलेक्शन जी डेट मुक़ररु थियणी, उन में जेको आहे उन जी सदारत फ़क़ीर मंज़ूर कई, जंहिंमें सभु यूसुफ सिंधी ताज जो हुयो, हिकिड़ी वॾी ख़ल्क़ हुई सिंधी सिंध जी, ऐं उन में हिन यार वॾा ज़बरदस्त डिसीशन वरिता। उन मंज़ूर साहिब जो हितां जो वाक़ई
सभिनी दोस्तनि खे हिकिड़ी ब्रिज पुल ई मिलाईंदो हो मक़सदु हेडक्वार्टर हो, हेडक्वार्टर उनजो उनजी ऑफिस, उनजी गाॾी, हा। हाणे हू पाण उहो चइबो हुउसि, चवंदो बाबा हलो। अच्छा, हाणे ऐं वॾी ॻाल्हि मंज़ूर साहिब जो मां तव्हांखे ॿुधायां त मुश्ताक फुल आहे। मूंखे मां मर्कज़ी उहिदेदार हुयुमि त बाबा हीअ जेको ॿोली जी जदोजहद आहे उन में अख़बारी जेके कटिंग्स आहिनि, मज़मून आहिनि, बयान आहिनि, उन्हनि खे तव्हां तरतीब ॾियो त जीअं पोइ अॻिते हली असांजो हिकिड़ो अदबी रिकॉर्ड रहे या उनखे छपायूं। उन में जोए साहिब जा आर्टिकल्स हुया ॿोलीअ ते, इंडियंस जा राइटर्स जा हुया, ऐं का बि ज़मीर घुमरे सां माना जेके बि हुया, जेके बि सिंध जा राइटर्स हुया उन ॿोली ते उन बाबति मंसूर साहिबु उहे सभई कटिंग कंदो अख़बारनि जी। स्पेशली 4 अख़बारूं मूंखे यादि आहे, हिकिड़ी कावश, अवामी आवाज़, सोभ, इबरत, इन जूं कटिंग कंदो, वॾो रजिस्टर ते चिप सां कंदो। ऐं उहो जेको रजिस्टर थुल्हो करे असां मुश्ताक साहिब खे ॾिनोसीं, ऐं उहो मंज़ूर साहिब जी महिनत जो नतीजो आहे। साईं 2004 में मुंहिंजो किताबु हाइकनि जो हो, वॾफड़ो, उहो छपियो, पंहिंजो सिंधीकारनि छपारायो। उनखां पोइ असां मुंहिंजो जी जी हा तमामु वॾो प्रोग्राम थियो। उनमें ताज बलोच आयो हो, फताह मलिक हो, माना जेकी बि क्रीम हुई सिंध जी उहो इन प्रोग्राम में आया। पोइ मूं कालम लिखिया यको सियासी 2007-8-6 अख़बार में लीड ते कालम छपिया। उनजो संसार सिंध ऐं मुंहिंजी सोच इहो नओं न पियो पब्लिकेशन छपरायो। उनखां पोइ मुंहिंजो किताबु आयो पखी प्यारा अमन जा, सफ़रनामो हुयो जेको असांखे एकेडमी ऑफ लिटर वन करायो। उते असां सॼी पाकिस्तान जो दौरो कयोसीं। उन में काफ़ी दोस्त सिंध जा बि हुया, आदर्श हुयो, ताज जोयो हुयो, अदल हुयो, ऐं कुझु उर्दू जो मोहसन भोपाली हुयो, ख़्याल आफ़ाक़ी हुयो, ऐं सुठा सुठा कराची जा जेके राइटर्स हुआ उहे हुया। उनखां उहो पोपट पब्लिकेशन छपरायो। उनखां पोइ मुंहिंजो किताबु आयो साईं शाइरी जो आयो, केर थो मूंखे सॾे, 12 में मंटो जो कहाणियूं, उन खे मूं तर्जुमो। मुंहिंजो किताबु पाणी जी खोट, डेम ऐं तज़ाद, हिन में रिसर्च बेस आहे। हिन में मूं दुनिया जा तक़रीबन 21 दरियाहनि खे मूं खयो आहे जेके 2 खां 8 मुल्कनि जो क्रॉसिंग आहे, क्रॉस बॉर्डर जेके रिवर्स आहिनि दरियाहनि मां उन्हनि ते लिखियो आहे त उन्हनि मुल्कनि में उन्हनि पाणीअ ते माना दरिया उर्दुन आहे, उन ते इसराइल ऐं फ़लस्तीन ऐं उर्दुन जो ज़बरदस्त जंग लॻी आहे। ऐं इन खां सवाइ कालाबाग डैम ते बि मां उनजो हिसो बनायो आहे। बादशाह डैम आहे उन ते बि उन में आहे। ऐं दुनिया जूं जेके बि जेके अहिड़ा तज़ाद जिते आहिनि, इख़्तिलाफ़ आहिनि। ऐं मूं हिन कमु इहो आहे त उन्हनि नदियुनि जी मूं तारीख़ बि ॾिनी आहे। हिन नदीअ ते ही वाक़िया थिया, हिन नदीअ ते ही जंगियूं थियूं, न साईं। उहे सभु जेके आहे सो मूं वाक़िया सां आहिनि। त हिन ते हिन जेके दजला ऐं फ़रात ते ही तहज़ीबुनि जनम वरितो। हाणे साईं मुंहिंजो हिकिड़ो कहाणियुनि जो किताबु आहे, उहो कंपोज़ थिए पियो, इनशाला उहो बि अची वेंदो। ऐं ॿियो हाइको जेको 2004 में उन जी बि 2nd एडिशन जी तयारी आहे। इनशाला उहो बि 2021 में अची 2 किताब ईंदा पिया। मुस्तक़बिल में छा तव्हांजा इरादा आहिनि अदब जे हिसाब सां, सियासत जे हिसाब सां, समाजी कमकार जे हिसाब सां, कहिड़ी प्लानिंग आहे? साईं मां रिटायरमेंट खां पोइ हाणे मूंखे थोरा साल बचा आहिनि, पोइ मां सियासत जॉइन कंदुसि। सियासी जंहिं नज़रिए सां मां वाबस्ता रहियो आहियां, मां उन ई नज़रिए ते आहियां ऐं मरण घड़ीअ ताईं उन नज़रिए सां। हा, साईं GMC जे नज़रिए सां असां हाणे इनशाला उनखे टाइम हा उहो बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु।
थैंक यू, तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू।